अस्सलाम वालेकुम। अॼु आहे सूमर 26 जनवरी सुबुह जा थिया आहिनि 25 जनवरी सुबुह जा थिया आहिनि 10:30 ऐं हिन महिल हिते थोरी देरि जे लाइ उस ईंदी आहे। मूं सोचियो उस में बि बीहां ऐं हिकदमि कपिड़ा लाहे वठां जेके कल्ह श्रिंक करे भिॼाया हुआ। ऐं कल्ह मूं सोचियो त हिननि ॿिन्हिनि जो मां अलॻि अलॻि ड्रेस ठाहींदमि। हिन सां अलॻि रओ ऐं सलवार वठंदमि, हिन सां अलॻि कमीस ऐं रओ वठंदमि। पर मूंखे हिकिड़ो ज़बरदस्त आइडिया आयो आहे जेको मां हिन सूट ते आज़माईंदमि न बल्कि आज़मायल आहे, छो त मां इलाही साल पहिरियों हिकिड़ो अहिड़ो ड्रेस पाए चुकी आहियां। त मूंखे अचानक ख़्यालु आयो त मां हिन खे उअं ई ठाहियां। ऐं ॿी ॻाल्हि त बाक़ी मूंखे हिन जे लाइ वठिणो पवंदो सिर्फ़ु रओ। सो रओ वठंदमि ऐं हिकु मां इंजॉय थी कयां थोरी देरि जे लाइ उस में। कपिड़ा बि वेड़ींदमि, स्टैंड फोल्ड कंदमि। सो हिन स्टैंड जो वॾो सुख हूंदो आहे, वॾा वॾा कपिड़ा हूंदा आहिनि त पोइ मथे विझी ईंदा आहियूं छित ते, न त पंहिंजा रोज़मर्रा जा नंढा नंढा कम जेके हूंदा आहिनि उहे असां इन सां ई कंदा आहियूं। कुझु देरि बीहां थी हिते। कल्ह खां थधि थोरी वधी आहे त यकीन कयो उस में मज़ो थो अचे इलाही। पर उस हिते ईंदी थोरी देरि जे लाइ, जीअं ई सिजु इन पासे थींदो त अॻियां बिल्डिंग आहे त पोइ जेको आहे को फ़ाइदो न हूंदो आहे। बहरहाल शुक्र अल्हम्दुलिल्लाह एतिरी बि अचे थी। बाक़ी छित ते या टेरिस ते त काफ़ी उस थी अचे त पर हाणे मथे वञे केरु, सो बसि न वञण जे करे हिते ई बीठा आहियूं। ॾिसूं था त हाणे अॻियां छा छा थो थिए। ऐं हिन जीअं ई हितां अंदरि वेंदमि त हिन सूट ते जेको बि मूंखे कमु करिणो आहे, कटिंग जेका आहे मां उहा हाणे स्टार्ट कंदमि। तव्हां सां शेयर तॾहिं कंदमि जॾहिं कंप्लीट कंदमि, त थोरो वेट कजो, थोरो सरप्राइज़ ज़रूरी आहे। सुगन वई कल्ह लाहौर, सो रस्ते में हुन ख़ैरपुर जे भरिसां कुझु वीडियो क्लिप्स रिकॉर्ड कया हुआ, उहे मां तव्हां सां शेयर कयां थी। उतां हुननि माओ बि वरितो ऐं कुझु रस्ते जा ख़ूबसूरत नज़ारा आहिनि, कुझु क्राफ्ट आहे, त उहो मां तव्हां सां शेयर कयां थी। त उन्हनि खे वीडियोज़ खे मां थोरो एडिट कयो आहे, त तव्हां उहे वीडियो क्लिप्स ॾिसी वठो। असां हे रस्ते मां माओ वरितो आहे ऐं हे सभु माण्हू हिते ठाहिनि था ताज़ो ताज़ो माओ। ऐं तव्हां इहो कढ़ाइयूं पयूं अथनि वॾियूं वॾियूं, हिन में माओ पचाइनि था। असां ख़ैरपुर जे वेझो। हिन वीडियो खे मां पाण थोरो स्लो कयो आहे, त तव्हां ॾिसो त हीअ रस्ते ते रिलियूं जेके आहिनि इन्हनि फॉर सेल रखियूं आहिनि। यकीननि जेके मुसाफ़िर हितां गुज़रंदा लाज़मी ॾिसंदा त अट्रैक्ट थींदा ऐं वठंदा। ऐं मूंखे इहो मार्केटिंग जो ॾाढो सुठो तरीक़ो लॻो, छो त जंहिंजो दुकानु न हुजे, जंहिंजी पहुच न हुजे, उनजे लाइ इहो हिकिड़ो बहितरीनु तरीक़ो आहे। सो अलाह साईं हिननि जे रिस्क में बरकत ॾिए। ॾाढियूं हुनरमंद मायूं आहिनि असांजे देश जूं, ॾाढियूं हुनरमंद। ऐं ख़ुशी थी मूंखे, मां इहो पहिरियों दफ़ो ॾिठो आहे त रस्ते ते ईअं डिस्प्ले ते रिलियूं रखियूं पियूं आहिनि। सुगंध खे त ज़रूरत न हुई, मां हुनखे शादीअ में इलाही सारियूं ॾेई छॾियूं आहिनि। हिन वीडियो जी बि मां पाण स्पीड घटाई आहे, त जीअं इहे सिंध धरतीअ जा ख़ूबसूरत नज़ारा तव्हां ॾिसी वठो। ऐं ख़ैरपुर त आहे ई खजनि जो शहर। उतां जूं खारकूं, छुहारा ऐं हर क़िस्म जी खजनि जी प्रोडक्ट जेका आहे उहा दुनिया भर में बि वञे थी। ऐं सिंध में, पाकिस्तान में त ख़ासि तौर ते उनजी ॾाढी अहमियत आहे। ऐं हर तरफ़ ख़ैरपुर जे आसपास खजनि जा बाग़ नज़र ईंदा। 15 मिंट वेठमि ऐं हाणे हिते ई वेठे वेठे उस गाइब थी वई। सो मां वञा थी अंदरि, कपिड़ो खणंदमि जेको ॾेखारियमि तव्हांखे सूट जो, इनजी कटिंग कंदमि। ऐं कल्ह वारे व्लॉग में मूं तव्हां सां ज़िक्र कयो त मूं रेसिपी डायरीज़ ठाहियूं, अहिड़ा नोटबुक्स ठाहिया जंहिंमें रेसिपीज़ जेके आहिनि लिखी सघजनि, सेव करे सघजनि। त उन मां कुझु फ़ोटो मूंखे मिलिया आहिनि, छो त फ़ोटो इलाही सारा आहिनि, मूंखां लभनि कोन पिया। सो कुझु फ़ोटोज़ मिलिया आहिनि जेके मां तव्हां सां शेयर थी कयां, उहे बि ॾिसी वठो। हीअ आहिनि मुंहिंजा कुझु डायरी कवर्स। हिन ते ॾिसो कुझु थांव ठहियल आहिनि, हिन ते शुगर, सॉल्ट, फ्लोर, पेपर लिखियल आहे। इहे सभु भर्त भरियल आहिनि। कुंडनि ते हिननि जे बटण लॻल आहिनि। हिन में फ्रूट्स, भाॼियूं, ऐं हिन में बि फ्रूट्स ऐं भाॼियूं। बसि इहे कुझु मिली सघिया आहिनि मूंखे जेके मां तव्हां सां शेयर थी कयां, त इहे बि हिकिड़ो प्यारो गिफ्ट थी थो सघे। हीअ रेसिपीज़ जूं डायरियूं, इन्हनि जे मथां बि जेको आहे एम्ब्रॉयडरी थियल आहे। सॼी ही स्पून, फोक, चमचा, कांटा सभु एम्ब्रॉयडरी थियल आहिनि। त इहे ॾाढो हिकिड़ो प्यारो गिफ्ट थी सघे थो कंहिंखे बि ॾियण लाइ। 11 थिया आहिनि, हाणे खीरु रखिबो कढ़ण लाइ ऐं भाॼी वरितमि। भाॼी वारो हाणे आयो। हे मटर वरिता आहिनि, गोगड़ूं पचाईंदमि अॼु। थूम वरिती आहे साई, पुदीनो, धाणा, मिर्च जेको बि रेगुलर हूंदो आहे,
ऐं हाणे मासी हितां कमु करे कम वारी निकिरी वई आहे। ऐं सुबुह सवेर मां कुझु हल्को फुल्को खाई छॾियो। हल्को फुल्को यानी कि चांहि सां चांवर। सुराण पचाया आहिनि हे पटाटा ऐं मानी मां सवेर पचाए छॾी। सो हाणे मां सम्झो त प्रॉपर नाश्तो हिन महिल कंदमि। हिन में मुंहिंजी मानी पई आहे। सो मासी पंहिंजी मानी खणी वई, सुराण खाई छॾी। हाणे मुंहिंजो वारो आहे। मुनो हिकु थियो आहे ऐं मां जेको आहे लंच जी तयारी थी कयां। गोगड़ूं मां रखिया आहिनि बॉइल करण जे लाइ ऐं उन खां सवाइ मां हिनजी वीडियो ठाहींदमि। इन करे वीडियो जे लाइ ज़रूरी हूंदो आहे त ईअं सामान सेट करे रखिजे, न त असां आम तरह जॾहिं खाधो पचाईंदा आहियूं त मसाला वग़ैरह खणंदा विझंदा वेंदा आहियूं त कढी रखण जी ज़रूरत न पवंदी आहे। सो हिन में कढी रखण जी ज़रूरत आहे, छो त मां हिन जी रेसिपी जी वीडियो ठाहींदमि अलॻि सां। ऐं मूंखे ज़रूरु यकीन आहे त तव्हांखे तरकीब मुंहिंजी वणंदी जॾहिं मां हिन जी वीडियो शेयर कंदमि। फ़िलहालु त सिर्फ़ु तव्हां सां हिन जो ज़िक्र थी कयां त मूंखे हीअ मटर ऐं गोगड़ुनि जी भाॼी ठाहिणी आहे। लंच ठही वियो असांजो, लंच जो बोर्ड ठही वियो। हे मां पचाई आहे मटर ऐं गोगड़ुनि जी भाॼी, गार्निश बि कयो आहे हिनखे। ऐं हिते मां चांवरनि जे चिलड़े जे लाइ अटो जेको आहे ॻोहे रखियो आहे। चांवरनि जो चिलड़ो पचाईंदमि। ऐं जेकॾहिं तव्हां ॾिसणु चाहियो मुंहिंजी चांवरनि जे चिलड़े जी रेसिपी त राइस फ्लोर रोटी तव्हां अगरि लिखंदव त बाय नसरीन वफ़ाई त अची वेंदो। ठीकु आहे। बाक़ी हिन जी त मां अलॻि सां रेसिपी जेका आहे शेयर कंदमि इनशाला। सो हाणे मां पचाईंदमि हीअ चिलड़ा ऐं उनखां पोइ मां सुराण लंच कंदासीं। 3 थिया आहिनि ऐं असां खाई पी नमाज़ पढ़ी वांदा थी वियासीं। सुराण हिते मटर थी छिले जेके अॼु मां भाॼी वारे खां वरिता। ऐं हिते फूदनो बि सुराण ई पटे रखियो आहे, पर इहो वरितो आहे असां सुकाइण जे लाइ। सो इन में एॾी त वारी आहे त इहो मूंखे सुकाइण खां पहिरियों धोइणो पवंदो। सो असां इहो ज़रूरु कंदा आहियूं। ऐं हिनखे धोई हिन ते कपिड़े ते फैलाईंदमि त जीअं हिन जो पाणी सॼो ड्राए थी वेंदो त पोइ हिनखे वरी अख़बार ते विझी सुकण जे लाइ रखंदासीं। सहूलियत थी वेंदी आहे इलाही, छो त ताज़ो फूदनो कॾहिं अवेलेबल आहे कॾहिं न आहे ऐं खपे ई खपे थो हर हाल में। त तंहिंजे करे सो इहो जेको आहे फूदनो सुकाइण खां पोइ थोरी देरि वेंदमि उस में वेहण। ऐं यकीन कयो अॼु थधि थी वई आहे, मूंखे हैरत थी लॻे। माना ईअं पियो मूंखे सी थिए जो मां इहे स्वेटर पातो आहे। सॉक्स बि हाणे इन करे लाथा जो मूंखे वुज़ू करिणो पियो त सॉक्स लाथा। त ऐं उस में वेही कंदमि अॼु मां पंहिंजे कुशन्स ते कमु, जेके कवर ठाहियां थी। ऐं जेको सूट कयो अथमि उनजी कटिंग मां थोरी करे छॾी आहे ऐं इनशाला उहो कंप्लीट करे पोइ ॾेखारींदमि। तव्हां ॾिसो त जेको मूंखे कल्ह ताईं लॻे पियो त हीअ कुझु ख़ासि न आहे, सलवार बि आहे कमीज़ बि आहे, उनखे मां कीअं सोचे वरितो आहे त मां उनखे सूट कंप्लीट कंदमि। रहो त ख़ैर मूंखे हर हाल में वठिणो ई हुयो, पर जेको मूं डिज़ाइन सोचियो आहे उहो जॾहिं ठही वेंदो पोइ शेयर कंदमि। 5:15 थिया आहिनि, नमाज़ पढ़ी वरिती ऐं हाणे जीअं त थोरो सीउ थी वियो आहे त लाज़मी मां चांहि पीअंदमि। त चांहि ठाहियां थी, उनखां पोइ हलिणो आहे मथे। असांखे मथे प्लांट्स खे पाणी न आहे आयल 2 ॾींहंनि खां, बल्कि अॼु मासी बि न ॾेई वई, तंहिंजे करे उहो मूंखे पाण खे ॾियणो आहे। त हिते सुराण भरे आई आहे पोचे जी बाल्टी में पाणी, इहो ई असां खणी वेंदासीं। सो चांहि बि खणी मां मथे वेंदसि ऐं उते वञी कुझु न कुझु कमु बि करिणो आहे ऐं चांहि बि उते ई पी वठंदसि। तव्हांजी सफ़ाई बि न थी आहे, कल्ह बि न थी, संडे हो मासी न आई। अॼु चई त ॿार बीमार आहे, सवेर हली वई। ऐं हे ॾिसो, हे मां तव्हांखे रोज़ु ॾेखारींदी हुयमि त वॾा था थियनि हिन पूरे सुकल शाख में। माशाल्लाह माशाल्लाह अल्हम्दुलिल्लाह, मां एतिरा ॾींहं मथे न आई आहियां, हीअ सॼी सुकल शाख साई थी वई आहे। ऐं हिते बि हे गुल हिन में नवां था निकिरनि, हे सॼो भरिजी वियो आहे। हीअ सॼी शाख माशाल्लाह साई थी वई आहे। हिन खां सवाइ हिते ॾिसो पूरे में निकिरनि था, हे सभु नवां गुल आहिनि। हिन में ॾिसां हीअ शाख ॾिसो जेका ॿाहिरि थी लड़के, तंहिंखां हिते हसीन थियूं लॻनि न माशाल्लाह। हिनखे अंदरि कयांसि। हे सीन थो लॻे माशाल्लाह ज़बरदस्त। संजी जी नमाज़ पढ़ी वरिती ऐं सोचियमि हाणे तव्हां सां थोरी कचहरी कयां। आख़िर में ज़ाहिरी ॻाल्हि आहे, व्लॉग जो एंड बि त करिणो आहे न। ऐं सॼे ॾींहं में जेको बि तव्हां सां शेयर कयमि तव्हां ॾिठो। ऐं नओं जेको सूट ठाहींदमि उनजो आइडिया वाह जो आहे।
ऐं मां ॾाढी मां पाण एक्साइटेड आहियां त उहो ठाहे वठां त तव्हां सां शेयर कयां, पर लॻंदो हुन में इलाही सारो टाइम। ऐं डायरी कवर्स मूं तव्हां सां शेयर कया त ॾिसो गिफ्ट्स ॾियण में उहा हिकिड़ी कॉपी हुई, अलाए मूंखे यादि नथो अचे त उन महिल घणे जी मिली, छो त चङा 4-5 साल पुराणी ॻाल्हि आहे। ऐं उन जा मां एॾा सुहिणा सुहिणा कवर्स ठाहिया, ऐं कुझु रेसिपी बुक्स जा कवर मां अहिड़ा बि ठाहिया जंहिं ते प्रिंट ई खाधे वारो हुयो, पर हाणे मूं जीअं चयो त सभु फ़ोटो मूंखां न लधा। सो जेकॾहिं खाधे वारे प्रिंट जा न बि हुजनि, जीअं हुन ते फ्रूट्स ठहियल हुजनि या वेजिटेबल्स, उहे न मिलनि त प्लेन कपिड़े मां ठाहे उन ते ईअं जीअं ब्लैक ते वाइट पैच हणी, ऐं मां उन ते नंढियूं नंढियूं शयूं ड्रॉ करे पोइ उन्हनि खे भर्त सां भरियो। सो कुझु बि क्रिएट करे सघिजे थो, थोरो जेकॾहिं दिमाग़ इन पासे हलंदो हुजे न त को मसइलो ई न आहे। उन खां सवाइ वीडियो जूं तव्हां कुझु झलकियूं ॾिठियूं सुगंध जेके रिकॉर्ड कयूं ख़ैरपुर जे भरिसां, ख़ैरपुर मीर्स, छो त सिंध में इलाही सारा ख़ैरपुर आहिनि। ख़ैरपुर नाथन शाह बि आहे, ख़ैरपुर जूसो बि आहे, मतां ॿिया बि के हुजनि जेके मूंखे न आहिनि ख़बर, त ख़ैरपुर मीर्स। ऐं हिकिड़ी ॿी बि शइ चवां, शायदि तव्हांखे मुंहिंजो मीर्स चवणु कुझु माण्हुनि खे अजीब लॻे, छो त आम तौर ते माण्हू चवंदा आहिनि ख़ैरपुर मीरस, इहो मीरस कोन्हे, इहो अंग्रेज़ीअ में मीर्स यानी मीरनि वारी ख़ैरपुर। त जेकॾहिं ॿियो बि को मीरस चवंदो हुजे त उनजी तव्हां करेक्शन करे सघो था, जीअं नसरीन्स, ठीकु आहे, त ईअं अलीज़ अहमद्स, त ईअं मीर्स यानी मीरनि वारी। त इहा करेक्शन करणु ज़रूरी आहे। असां जीअं इलाही दफ़ा सिंधीअ में जेकॾहिं किथे वर्क्स लिखियलु हुजे वाव रे काफ़सीन त माण्हू वर्कस पढ़ंदा, ठीकु आहे, सो वर्कस न हूंदो आहे, वर्क्स हूंदो आहे, ईअं इहो मीरस न आहे, मीर्स आहे। सो माफ़ु कजो अगरि कंहिंखे बुरो लॻे त मां तव्हांखे सबक़ु पढ़ाइणु शुरू थी वई आहियां, पर ईअं अचानक मुंहिंजे ज़हन में आयो, तंहिंजे करे ईअं बि सही आहे। ॿियो अॼु जी चङी ॻाल्हि में इहो ॻाल्हाईंदमि मां त असां ॾुख सुख ज़िंदगीअ जो हिसो आहिनि। सो जेकॾहिं तव्हांजो को दोस्त आहे, को माइट आहे, को वेझो आहे, को ॼाण सुञाण वारो आहे, उहो तकलीफ़ में आहे अगरि, त तव्हां पाण उन वटि हलिया वञो, इंतज़ारु न कयो त हू तव्हांखे नियापो कराए या तव्हांखे ॿुधाए या तव्हांखे इतलाह ॾियारे त पोइ तव्हां वेंदो। तव्हां इहो न सोचो त हुन असांखे ॿुधायो आहे छा त वञूंसि, ईअं न। जॾहिं तकलीफ़ जो वक़्तु हुजे न, तॾहिं जेको आहे हिकदमि पाण हलियो वञिजे। पर ख़ुशीअ जो वक़्तु आहे, अगरि हुन वटि को इवेंट आहे, को मौक़ियो आहे, का सेलिब्रेशन आहे, पोइ इंतज़ारु कयो त सॾे त असां बि वञूं। अलाए छो सिंधीअ में चवणी आहे त रेस ॾियो कंहिंजे दर ते कुतो बि न वञे। हालांकि मां हिन जे थोरे ख़िलाफ़ु हूंदी आहियां, मां चवंदी आहियां जेके इंताई वेझा प्यारा आहिनि न सॾनि तॾहिं बि उन्हनि सां हुजत करे सघिजे थी, पर शायदि जिन इहो चवणी ठाही आहे उहे कंहिं हद ताईं सही आहिनि, त बिना सॾ जे ख़ुशीअ जे मौक़े ते कंहिंजे दर ते पाण न हलियो वञिजे, ठीकु आहे न। पर जंहिं ॾुख जो वक़्तु आहे, तकलीफ़ जो वक़्तु आहे, परेशानी जो वक़्तु आहे, त इहो इंतज़ारु न कयो त हू मूंखे सॾे या मूंखे ॿुधाए या मूंखे इतलाह ॾिए त मां पोइ वञा। उन महिल बसि हलियो वञिजे ऐं फ़ौरन वञी मदद कजे जेतिरी थी सघे, जहिड़े क़िस्म जी मदद जी ज़रूरत हुजे उनखे, ऐं जेतिरे क़िस्म जी जेतिरे क़दुरु असांखां मुमकिन थी सघे। इहे सुठियूं ॻाल्हियूं आहिनि, इहे यादि रखणु खपनि, इन्हनि ते अमल करणु खपे। इन्हनि नंढियुनि नंढियुनि ॻाल्हियुनि खे मिलाए हिकिड़ो सुठो मुआशिरो जुड़ंदो आहे, ठहंदो आहे, त ज़रूरी आहे त असां ईअं ॾुखे वक़्त में वधी करे, चाहे असांजो पाड़े वारो आहे, चाहे असांजो मिट माइट आहे, दोस्त आहे, त बिना इंतज़ार जे वञी हुनजी मदद कयूं। सो इहा हुई अॼु जी चङी ॻाल्हि। मूंखे ज़रूरु ॿुधायो त अॼु जो व्लॉग तव्हांखे कीअं लॻो। ऐं मां अॼु हिकिड़ी वीडियो शेयर कई जंहिंमें मूं शीशे जे बोतलनि खे ऐं सेरामिक जे थांवनि खे हुनजो ठिकर जे थांव जो लुक ॾिनो। त इहा टेक्निक मूं सिखी, मूं पिंटरेस्ट खे मां फॉलो कंदी आहियां, उतां सिखी। ऐं उन खां अलावा नई हिकिड़ी तरकीब मां अॼु ठाहियमि बोड़ जी, पहिरियों दफ़ो ठाहियमि मां मटर ऐं गोगड़ू। त मां पहिरियों पालक ऐं गोगड़ू शेयर करे चुकी आहियां, सॉरी मटर ऐं पालक पचाई हुअमि, हिकु दफ़ो गोभी ऐं मटर पचाया हुअमि, त ईअं अॼु वरी मां गोगड़ुनि सां मटर पचाया। त ईअं ज़ाहिरी ॻाल्हि आहे, भाॼियूं सब्जियूं उहे ई आहिनि साॻियूं रोज़मर्रा ज़िंदगीअ में सदनि सालनि खां, पर उन्हनि खे असां नवां नवां रूप ॾियूं था मुख़्तलिफ़ तरीक़नि सां पचाए। सो अॼु जीअं मां इहा ठिकरनि वारी वीडियो शेयर कई, सुभाणे ॿियनि वारी शेयर कंदमि। ईअं रोज़ानो व्लॉग खां अलावा बि हिकिड़ी हिकिड़ी वीडियो मां शेयर कंदी ईंदमि, जेके बि मूं वटि स्पेयर में ठहियल आहिनि, ठीकु आहे न। जीअं कुझु ठाहियूं आहिनि मां, कल्ह मां ठाहिया 2 वॉटरिंग कैन नंढा, ऐं ठाहिया छा मां, इहा हिकिड़ी मज़े जी ॻाल्हि आहे। हाणे पेंट त तव्हां अॼु ॾिसी छॾियो हूंदो त मूं कीअं क्रिएट कयो, कलर कीअं ठाहियो, उन में ठिकर जो लुक कीअं ॾिनो, पर इहे जेके नंढड़ा 2 वॉटरिंग कैन मां कल्ह ठाहिया, कल्ह वारे व्लॉग में, उहे मज़े जा आहिनि। छा उन्हनि जी बेस छा मां ठही आहे, हलो हिननि थांवनि जूं त मूंखे बोतलूं हुयूं
इलाही सारा थांव बचियल पिया नंढा नंढा, त उहो त थी विया। पर जॾहिं कुझु बि न हुजे तव्हां वटि ऐं तव्हां चओ त मां ठिकर जी शइ क्रिएट कयां त पोइ छा कयां। सो इहो मूं कयो। त ईअं वारे वारे सां मां रोज़ानो हिकिड़ी हिकिड़ी करे वीडियो शेयर कंदमि। हिकिड़ो व्लॉग त ईंदो ई ईंदो राति जो 8:30 9 ताईं। मां कोशिशि कंदी आहियां, कॾहिं कॾहिं इंटरनेट स्लो हूंदो आहे त देरि बि थी वेंदी आहे। सो इहो हुयो अॼु जो हाल अहिवाल, इहो मुंहिंजो ॾींहुं हो जेको मां तव्हां सां शेयर कयो। ऐं कुशन्स ते कवर जेके मां टोपनि सां भरिया, आहिस्ते आहिस्ते कमु थी रहियो आहे। कॾहिं राति जो टीवी ॾिसंदे ऐं कॾहिं जीअं उस में वेठमि, अॼु कुझु 15-20 मिंट उते वेही कमु कयमि। ऐं बहरहाल कुझु चवणु थी चाहियां टीवी ॾिसण जे बारे में, पर नथी चवां, इहो कंहिंजो कमेंट आयो हो मुंहिंजे। ख़ैरु आहे, छॾियोसि। सो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारियूं दुआऊं। अलाह साईं तव्हांखे सलामत रखे। ऐं इंशाअल्लाह ज़िंदगी रही, अलाह चाहियो त सुभाणे असां वरी मिलंदासीं। सुभाणे वारे व्लॉग में मुलाक़ात थींदी। तेसिताईं अलाह भाई।